तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हिकु भेरो ॿीहर त अज़ीदुल्ला भुक्ती के तौर रही करे सऊदी में अलाए कतर में मौला अली मुश्किल कुशा मौला अली शेर खुदा के ख़िलाफ़ घटि वधि पियो ॻाल्हाए ऐं शियत बिरादर सिंधियुनि खे अर्ज़ु आहे त पूरी पाकिस्तान में पूरी बैरूनी मुल्क में त हिन जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे कि तो अज़ीदुल्ला भुक्ती पाण खे सॾाए थो त पंहिंजा हलाली पुट तो सॾाए माना हुयो हरामी पर कि तो मौला अली मुश्किल कुशा जे शान में वॾी गुस्ताखी थो कहे सोशल मीडिया ते टिकटॉकनि में फेसबुक में त कि तो अज़ीदुल्ला भुक्ती खे मां ॿुधाइण थो चाहियां त हिन सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते त जेकर तूं सिंध में हुजे हा त तुंहिंजी असां इहा मगी लायूं हा त तोखे सम्झायूं हा त तूं मौला अली मुश्किल कुशा जे शान में कीअं गुस्ताखी कबी आहे कीअं लफ़्ज़ ॻाल्हाइबा आहिनि मौला अली जे शान में कीअं गुस्ताखी कबी आहे पर मां इहा वज़ीर आला सिंध वॾा वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुतालबा आहे ऐं सैयद हासम मुनीर तो त बलोचिस्तान सरफराज़ भुक्ती तो त अपने भुक्ती के ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि ऐं हिन खे सख़्तु ओॾो पासपोर्ट ऐं हिन जो वीज़ो कैंसिल कयो वञे त हिन खे पाकिस्तान में आंदो वञे त हिन खे दर्दनाक हिकु इबरतनाक निशानो बनायो वञे जीअं हिन खे टारगेट ऐं जीअं अहिड़े हिसाब सां हिन खे मथां केस दाख़िल कया वञनि जीअं मौला अली मुश्किल कुशा शान में या पंतनि जे शान में गुस्ताखी न करे सघे।